ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إيماننا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا
व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बंदा-ए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। कादरा कुदरत तुदारी हर ख्वाही आकुनी। मुर्दरा जाने बेबख्शी जिंदरा बेजाकुनी। ही छोकरा है तो उठारो, ही कम जाना है ना, शराब था कल बैठा है, ये सब ही उठारो। इतना उठारो तो सामो वे नहीं लगे, सामो न वजन बाबा इतना उठारे चले। एडे अगे न वजन एडे एडे कढो कोई शुरू खां वठी उहे शराब वेठा था। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु अमन वालो जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आहे। उन जो तर्जुमो ऐं तशरीह ऐं शान नुज़ूल वग़ैरह जंहिं सिलसिले में ही आयत सगोरी नाज़िल थी आहे, इंशा अल्लाह तबारक व तआला अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो रब्बुल आलमीन जल्ल जलालु अमन वालू हक़ ऐं सच जे चवण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। असां सभई हिकिड़े दीनी प्रोग्राम जे लाइ, ख़ालिस मज़हबी प्रोग्राम जे लाइ गॾु थिया आहियूं। हिन अॼोके प्रोग्राम जो मक़सद दुनिया जो को बि मक़सद न आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे वास्ते असां ई तव्हां गॾु थिया आहियूं। असीं टाइम कढी हिन सर्दी, सख़्त सर्दी में काफ़ी देर खां वठी करे तव्हां इंतज़ार में आहियो। अल्लाह ताला जे क़ुरान पाक में अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त इंसान जॾहिं पंहिंजे घरां निकिरंदो आहे नेकी जे राह में, अल्लाह जे राह में सवाब जे नियत सां, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान शरीफ़ में फरमायो आहे तो घरां निकिरण सां ई उन जो सवाब अल्लाह ताला लिखण शुरू करे ॾींदो आहे ऐं उन जो अजर ऐं सवाब अल्लाह ताला पंहिंजे महिरबानीअ सां पंहिंजे मथां ज़रूरी समझंदो आहे। हालांकि अल्लाह जे मथां का बि शइ ज़रूरी न आहे, पर पंहिंजे महिरबानी ऐं शफ़क़तुनि सां इन्हनि ॿाननि जो सवाब अजर रब्बुल आलमीन पंहिंजे ज़िम्मे रखंदो आहे त अमीं नेकीअ जे राह में, अल्लाह जे रस्ते में पंहिंजो घर छॾे
निकरी आया आहियो, हाणे तव्हांजो सवाब मूं अल्लाह ते आहे। जेसी ताईं तव्हां घर मोटी न पुॼंदा तेसी ताईं समूरो टाइम इबादत में लिखियो वेंदो। अल्हम्दुलिल्लाह जो तव्हां ई असांखे अल्लाह ताला ही अहिड़ो मौक़ो सोनारी नसीब फरमायो आहे जंहिंमें तव्हीं असीं शरीक आहियूं। पोइ जेतिरो बि टाइम वियो पर इत्मीनान ऐं आराम ऐं सुकून सां वियो, तवज्जो सां वेही मुतवज्जे थी ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। इंशा अल्लाह ताला ख़ुदा जे रहम सां जो भरे पोइ वापसि वेंदासीं। आयत सगोरी जो तर्जुमो अॻ में अर्ज़ कयां, उन खां अॻ में तव्हांखे अर्ज़ात मोहब्बत ज़ौक़ शौक़ सां गॾिजी मुंहिंजे हबीब करीम ते दुरूद पढ़ो त अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थिए, त जीअं तव्हां ई असां कुझु अल्लाह जे रहमत मां हासिल करे सघूं। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा थोरो आवाज़ वधे, सल्लल्लाहु अलैका व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। तवज्जो फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, बेशक उहे शख्स जन ईमान आंदो ऐं उन खां बाद में उन्हनि वरी अमल चङा कया। तव्हांजी स्टेज रुॾे थी, कॾहिं के पुठियां मिड़ई थोरो आराम सां वेहो, उथो, मुंहिंजी कुर्सी खे बि लोॾे था छॾिया। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, बेशक उहे शख्स जन ईमान आंदो ऐं अमल कया चङा। अवां इन ते थोरो गौर कंदव त अल्लाह ताला हिन आयत करीमा में सभ खां पहिरियां ईमान जी ॻाल्हि कई आहे। ईमान वजह मुराद आहे अक़ीदो। मक़सद छा त जब शख़्सन पंहिंजो अक़ीदो बहितर बणायो, अक़ीदे खे सही रखियो, अल्लाह जे ज़ात जे बारे में, नबी करीम की ज़ात के बारे में, कुरान करीम के बारे में, सहाबा किराम के बारे में, अहल बैत किराम के बारे में, औलिया अल्लाह के बारे में उन जो एतक़ाद सही आहे। ओ इहे समझो त जो एतक़ाद सही आहे उनखे अल्लाह ताला ईमान जी दौलत नसीब फरमाईंदो आहे। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो अक़ीदो अल्लाह पाक जे बारे में भी सही नाहे, रसूलुल्लाह जे बारे में भी सही नाहे, कुरान करीम जे बारे में भी अक़ीदो हुन जो दुरुस्त नाहे, सहाबन किरामन जे बारे में भी अक़ीदो दुरुस्त नाहे, नबी जे अहल बैतन जे बारे में भी हुन जो अक़ीदो बेहतर नाहे, औलिया अल्लाह जे बारे में भी हुन जो अक़ीदे में खलल ऐं ख़राबी आहे। ये समझो तो ईमान का खाली है। ईमान जा 100% जेके दर्जा हम 1 2 3 4 5 6 7 100 ताईं
इन्हनि ॻाल्हियुनि मां कंहिं बि हिकिड़ी ॻाल्हि में अल्लाह जे बारे में, रसूलुल्लाह जे बारे में, सहाबा किराम जे बारे में, कुरान शरीफ जे बारे में, अहल बैत अतहार जे बारे में, औलिया अल्लाह जे बारे में जेकॾहिं 100% मां हिकिड़ो हिस्सो बि हुन जे अक़ीदे ईमान में खलल आहे, भली 99% हुन में ॿियूं ॻाल्हियूं मौजूद हुजनि, पर हुन हिकिड़ी ॻाल्हि जे कमीअ जे करे बिल्कुलु बेईमान आहे, हुन में कंहिं बि क़िस्म जो ईमान आहे ई कोन। पोइ जेकॾहिं बेईमान आहे ऐं हुन वटि ज़रे जेतिरी बि ईमान जी शइ कान्हे का, त पोइ हुनजी न निमाज़ कम जी, न रोज़ो कम जो, न हज, न ज़कात, न तिलावत, न उमरा, न ख़ैर, न ख़ैरात, का शइ हुनजी ख़ुदा जे दरगाह में क़बूल कान्हे का। अल्लाह ताला जो वाइदो आहे त मां जो कुझु क़बूल कंदो आहियां ईमान वारे खां क़बूल कंदो आहियां। तंहिंजे करे अवां पंहिंजा अक़ीदा बहितर बनायो, अक़ीदे खे दुरुस्त रखो। जेकॾहिं तव्हांजो अक़ीदो एतिक़ाद बहितर आहे, पोइ ॿिए नंबर में ॻाल्हि आहे वअमिलुस सालिहात। अल्लाह ताला ॿिए नंबर में जेका ॻाल्हि कई असां अमल सालिह जी कई आहे। इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात, जल माण्हुनि जो ईमान बहितर आहे, उनखां बाद में जेकॾहिं उहे अमल सालिह कंदा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा। उन ईमान आणण वारनि ऐं अमल करण, सुठनि अमलनि करण वारनि जी मां अल्लाह तबारक व तआला मुहब्बत मखलूक जे दिल में पैदा करे छॾींदो आहियां। अल्लाह जी जेका बि मखलूक आहे उनमें मलाइक बि अची विया, जिन बि अची विया, इंसान बि अची विया, जानवर बि अची विया, पखी बि अची विया, पर इहे सभु शयूं जानदार आहिनि। ही बेजान शयूं, ही बलबा, ही तव्हांजो शामियानो आहे, ही तव्हांजा गांव आहिनि, भितर आहिनि, पत्थर आहिनि, जबल आहिनि, काठियूं आहिनि, सुकुलूं आहिनि, चाहे आलियूं आहिनि। अल्लाह ताला जल जलालुहु मन वारो फरमाईंदो आहे जंहिंजो अक़ीदो ई ईमान बहितर हूंदो आहे ऐं अमल सालिह हूंदा आहिनि, उन सां जानदार शयूं त मुहबत कंदियूं आहिनि, पर बेजान शयूं बि मुहबत कंदियूं आहिनि। ये अल्लाह से कुरान करीम जो फैसलो आहे। बस अक़ीदो बेहतर हुजे ऐं अमल चङा सालिह हुजनि, शरीयत जे दायरे जे अंदर हुजनि, त पोइ अहिड़ो शख़्स अल्लाह जे सारी मखलूक जो महबूब हूंदो आहे। उन सां तूं त मुहबत कंदो आहियां, आउं त मुहबत कंदो आहियां, पर उन सां बेजान शयूं बि मुहबत कंदियूं आहिनि। जॾहिं असीं चवंदा आहियूं जानदार न आहे, बेजान शइ आहे, जमादात में आहे, नबातात में आहे, हैवानात में त साओ आहे, पर जमादात ऐं नबातात में कोन्हे को। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी आहे, बेजान शइ बि अल्लाह जे माननि सां मुहबत कंदी आहे। ऐं इहा मुहबत केरु थो उन्हनि जे दिल में पैदा करे? चओ अल्लाह। सभई चओ अल्लाह। जो मिठो नालो आहे, वठो छा आहे? जो केरु मुहबत पैदा कंदो आहे? हाणे मातली जे उस पासे जा मुस्लमान जलसो ख़तम थी वञे, अवी वञी पंहिंजे बिस्तरनि ते आराम कयो ऐं उते वरी सोचजो त तव्हांजे दिल में कहिड़े अल्लाह जे माने जी मुहबत आहे। जेकॾहिं कहीं बि अल्लाह जे माने सां तव्हांजी मुहबत आहे त पोइ यार तोखे लख मुबारकूं हुजनि जो रब तोखे घुरियो आहे जो तुंहिंजे दिल में पंहिंजे यारनि जी मुहबत रखी आहे।
पर जेकॾहिं को घर वञे ऐं को पंहिंजे दिल खां पुछी ऐं तुंहिंजी दिल चवे त मुंहिंजी कंहिं बि अल्लाह जे बाने सां मोहबत नाहे, कंहिं बि दरवेश, कंहिं बि सालिया बाने, कंहिं बि अल्लाह अल्लाह करण वारे, कंहिं बि शरीयत जे पाबंद इस्लाम ते अमल करण वारे सां जेकॾहिं तुंहिंजे दिल में मोहबत नाहे, आउं तोखे चवां मूंखे माफ़ कजां, जेकॾहिं मां ग़लत लफ़्ज़ चवां त माफ़ कजां, पर मूंखे चवणो पइजी थो वञे अहिड़ी हालत में जेकॾहिं तोखे कंहिं बि अल्लाह जे बाने सां मोहबत न आहे त पोइ तो जहिड़ो निभागो दुनिया में आहे ई को न को। भाग वारो उहो आहे जंहिंजी दिल में ख़ुदा जे माननि जी मोहबत हुजे। ऐं मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, ही अल्लाह जो कलाम थो चवे। यकीनन अवां खे अल्लाह जे क़ुर पाक ते भरोसो हूंदो ऐं क़ुर पाक असांजो सचो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारनि पाननि जी मोहबत जो इंतज़ाम पाण कंदो आहे। अचो मां तव्हांखे हिकिड़ी हिन क़ुर शरीफ़ जे आयत जे तफ़सीर में हदीस ॿुधायां। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, इज़ा अरादल्लाहु अन युहिब्बल अब्द, तवज्जो आहे, मां परेशान आहियां, मां परेशान आहियां, अवां सभिनि जूं नज़रूं हेॾे आहिनि, अवां हिन बुढ़े ने आयो, मां तव्हांजे लाइ आयो आहियां। हेॾे को ॿियो बुज़ुर्ग वेठो आहे त खणी मां भर में वेहारियांसि त तव्हां मूंखे बि निहारियो, उनखे बि निहारियो, पर तव्हां सभु हेॾे था निहारियो। ही त मरा ॼाण सुसो टेक ॾेई वेठो आहे, सिधो थी वेह। अवां जे हिन मुल्क में माशाअल्लाह जलसो तमामु वॾो आहे, पर अलाए छो तव्हां सुस्त नथा पिया अचो। तव्हां सुस्त त कोन आहियो, अलाए कहिड़ी शइ तव्हांखे सीउ सुस्त कयो आहे। असल में ही जेको असांजो दोस्त आहे स्पीकर वारो, इहो मुंहिंजो पुराणो यार आहे, पर अॼु हिन जे लाउड में का शइ कान्हे। सेटिंग सही न आहे, ऑपरेटर सही न आहे, मशीन सही न आहे, अलाए कहिड़ो चक्कर आहे, स्पीकर मज़ो नथो करे। आहे त तमामु सुठो माण्हू, हमेशह सेठ भलो आणींदो आहे, सेठ सुठी कंदो आहे, पर अॼु पोइ या त मूंसां कावड़ियल आहे या साईं मुनीर अहमद सां कावड़ियल आहे। सभई चओ सल्लल्लाहु अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए तो मुझे सोने नबी पाक की हदीस इज़ा अरादल्लाहु अन युहिब्बल अब्द, अल्लाह जी ज़ात बाबरकात जॾहिं कंहिं पंहिंजे बाने सां मोहब्बत करण जो इरादो कंदो आहे, जॾहिं अल्लाह साईं कंहिं बि पंहिंजे बाने सां मोहब्बत जो इरादो कंदो आहे त अल्लाह ताला जिब्रील खे सॾींदो आहे, या जिब्रील
जिब्रील, ओ मुझा प्यारा जिब्रील, अर्ज़ कंदो आ जिब्रील या रब जी जेको मुझे ला हुकुम हुजे मां करण ला तैयार आया। अल्लाह ताला फरमाइंदो अल्लाह दे फिस समावात वल अर्दे, ओ जिब्रील वञो आसमानन में आई ज़मीनन में वही ऐलान कर। ऐलान अल्लाह से दसी दो, या अल्लाह केड़ो ऐलान कया, इन्नी उहिब्बुल फुलान, वनी अर्शन में ऐलान कर, फर्शन में ऐलान कर, पहाड़न में ऐलान कर, थरन में बरन में ऐलान कर, दरियाहन में समुद्रन में ऐलान कर, आबादन में गैर आबादन में वही ऐलान कर। जाते जाते मां अल्लाह जी खुदाइया उते वही पढ़ो घुमाए, या अल्लाह केड़ो पढ़ो घुमाया। अल्लाह ताला चवंदो आत्मा फलाणे सां मोहब्बत कया, ओ मुझे मखलूक वारो तव्हां भी उन सां मोहब्बत कया। फलाणे सां मूं रब मोहब्बत कया ऐं तव्हां खे मुंहिंजो हुकुम आहे त तव्हां भी उन सां मोहब्बत कयो। अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो जिब्रील तोखे भी हुकुम आहे त तूं उन मुंहिंजे बाने सां मोहब्बत कर। ऐं इहो वञी सारी खुदाईअ में पढ़ो घुमाए, पोइ नतीजो इहो निकिरंदो आहे जो अल्लाह जे चवण सां हज़रत जिब्रील नामी नेट कंदो आहे, नालो खणंदो आहे, उन जो वलीअ जो नालो खणी पूरी दुनिया में पढ़ो ॾींदो आहे। फलाणे सां ख़ुदा मोहब्बत कई आहे, पोइ जॾहिं हुन अल्लाह वारे जो नालो खणी दुनिया में पढ़ो ख़ुदा जे हुकुम सां घुमाइबो आहे, त पोइ हर माण्हू उनखे चाहे ॾिसे या न ॾिसे उन सां मोहब्बत कंदो। छो मोहब्बत कंदो आहे? चओ त उनजे दिल में अल्लाह इहा ॻाल्हि विधी आहे। कंहिं विधी आहे बाबा? बुलंद आवाज़ सां केरु थो विझे? अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्ही बाने जी मोहब्बत मखलूक जे दिल में पैदा फरमाईंदो आहे। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजो भी यार आहे त सॼी मखलूक जो भी यार आहे, मुंहिंजो भी दोस्त आहे त सॼी मखलूक जो भी दोस्त आहे। पोइ जॾहिं अल्लाह पाक सां उनजी दोस्ती पक्की थी वेंदी आहे, अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमाईंदो आहे अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला फरमाईंदो आहे खबरदार खबरदार, औलिया अल्लाह जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथां हिन दुनिया में को खौफ ख़तरो कोन्हे, रुगो पंहिंजो न वला हुम यहज़नून। उन अल्लाह जे दोस्तन खे पंहिंजी तगड़गी कान हूंदी आहे, पर पंहिंजनि दोस्तन ऐं मुरीदन जी भी गड़गी कान हूंदी आहे। छो त ख़ौफ़ जो ताल्लुक पंहिंजी ज़ात सां हूंदो आहे ऐं हुज़्न जो ताल्लुक ॿिए सां हूंदो आहे। पंहिंजे लाइ जेका शइ गणती हुजे उनखे ख़ौफ़ चइबो, पर पुट जे लाइ, भेण लाइ, भाउ लाइ, यारनि जे लाइ, पंहिंजे मुरीदनि जे लाइ, पंहिंजे मुतवस्सिलीन जे लाइ, ॿियनि जे लाइ जेका गणती हूंदी आहे उनखे अरबी ज़ुबान में हुज़्न चइबो आहे। पंहिंजे लाइ गणती हुजे उनखे ख़ौफ़ चइबो आहे। अल्लाह ताला ॿिन्ही शइ जी नफ़ी थो फरमाए, ला खौफुन अलैहिम, उन मुंहिंजे यारनि खे पंहिंजी त गणती कान्हे, पर वला हुम यहज़नून पंहिंजे मुरीदनि जी भी गणती कान्हे। इन जे करे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन पंहिंजे बाननि सां वाइदो कंदो आहे त तूं त मुंहिंजो बानो आहीं, तोसां त मुंहिंजी यारी आहे, पर जंहिं तोसां यारी रखी उहो बि मुंहिंजो यार आहे। जंहिं तोसां प्यार कयो उहो भी मूंखे प्यारो आहे।
तो सां मुंहिंजी मोहब्बत आहे आहे मुंहिंजा माना तो मूंखे एतिरो त राज़ी कयो आहे जो मूंखे तोसां मोहब्बत आहे पर जेको तोसां न कंदो आहे मूंखे बि उन सां मोहब्बत आहे। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु मैं तव्हांखे मिसाल ॾियां छो त मिसाल असां शइ जल्दी सम्झ में ईंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सब सहाबी शान वारा। बिलाल सगोरो जेको हुयो वो सहाबी तो हुयो पर नंढनि सहाबनि में हुयो। अरबी भी कोन हो यानी हाशमी भी कोन हो, मुतलबी भी कोन हो, उमवी भी कोन हो, असदी भी कोन हो, हाशमी भी कोन हो, अरब भी कोन हो, विचाने मुल्क जो हबश जो हो। बज़ाहिर तो काबिल भी कोन हो, फसीह हुजे, बलीग हुजे, कदावर हुजे, शक्ल सूरत जो सुहिणो हुजे, सादो हो पर हुनजे दिल में रसूलुल्लाह सां एतिरी मोहब्बत हुई, अल्लाह जे हबीब सां हुनखे एतिरो तो प्यार हो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज़ान जे मामले में हुनखे हटायो त माण्हू एतराज़ था कनि तूं अशहद जी जाइ ते असहद थो चवी, तुंहिंजी ज़ुबान तुतलाए थी, तुंहिंजी ज़ुबान बाकी आहे, बाको ज़ुबान सां चवी तो असहद ऐं चवनि था लफ़्ज़ अशहद ऐं मुते माण्हू डोकूं था कनि त मस्जिद नबवी में पेशमाम मुअज़्ज़िन जेको आहे उनजी ज़ुबान में सही कान्हे। अॼु खिलू कोन करायो तोखे अॼु खां पोइ हटायूं था, तुंहिंजी जाइ ते ॿियो था मुअज़्ज़िन रखियो जंहिंजो आवाज़ बि भलो आहे, लफ़्ज़ बि भला। ठीक है नौकरी में तव्हां ॾिनी आहे जो लायो था तव्हांजी मर्ज़ी। प्यारा दोस्तो अज़ीज़ो हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु के हुक्मात फज्र जी बांग ॾिन जा नओ मुअज़्ज़िन ॾींदो तूं उनजे आज़ान जो इंतज़ार कजां। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुसलमान भाउ हज़रत बिलाल अकेलो वञी पंहिंजे कमरे में रोवण लॻो आहे त हीअ मुंहिंजी ज़ुबान आहे जंहिं मूंखे रसूलुल्लाह जे ड्यूटीअ तां हटाए छॾियो आहे। इहा ज़ुबान कटे छॾियां, वढे छॾियां, जी चङी हुजे हा त मां रसूलुल्लाह जी ड्यूटीअ तां कोन लहा बस हाणे इएं थो कयां घर जे भर में ॿाहिरां में ही लिकी थो वेहा। सुबह जे टाइम ते नओ मुअज़्ज़िन चवंदो अल्लाहु अकबर, हेॾो मां पंहिंजी ज़ुबान छिके हिनखे चवंदुसि अल्लाहु अकबर। जंहिं ज़ुबान मूंखे ड्यूटी तां हटायो आहे या हुजे हो न हू चवे अल्लाहु अकबर, मां हिनखे ज़ुबान खे कटे छॾियां। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जेको नओं मुअज़्ज़िन आहे, नओं पागो आहे, अल्लाह जे हबीब जंहिंखे मुक़रर फरमायो आहे, उहो ख़ुशीअ में इंतज़ार में घड़ी घड़ी जागे, घड़ी घड़ी वाचू कोन हो, टाइम ॾिसे न। सुबुह जो थी सिज उभरण वारे पासे में हाल त पाख खुटे त बाग जा हिकड़ जागियो, ॿीहर जागियो, टीहर जागियो, चौथो दफ़ो जागियो। अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह ताला ने मसनवी शरीफ में या हदीस पाक पंहिंजे शहरनि में लिखी आहे, फरमाए तो त उहा हिकिड़ी रात चइनि रातनि जेतिरी लंबी थी वई। ॿारड़ा
दुख में रोई रोई माउर जे झोलीअ में आया, माल रड़ियूं कयूं, माण्हू परेशान थिया, छा थियो आहे, एतिरी रात लंबी थी जी कान्हे का। माण्हू भॼी नबी पाक जे दरवाज़े ते आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात तमाम तवील थी वई आहे, रात तमाम वॾी थी वई आहे, खुटे ई नथी, ओ सोमाणी वारा नखट अञा साॻी जाइ ते बीठा आहिनि, असुर में अञा वॾी देर आहे। रहमतुल लिल आलमीन वटि हेॾो माण्हू आया, हेॾो अल्लाह वटां जिब्रील आया। सभी जो सुभान अल्लाह, अल्लाह सा जो सुभान अल्लाह। अदा यो ना लगा बशीर बेले में न ठा, तो या तुम ॻाल्हाया मां ॻाल्हाया। ॻाल्हि सही तो क्या लगा लो मुझा प्यारा दोस्त अजीज है, नौ खल्क आई, या रसूल अल्लाह छा कजे, ओडो जिब्रील आया। महबूब करीम माण्हुनि खां ॿुधो सभु दाऊं पिया कनि। जिब्रील खे सोने फरमायो, छा चवणा जिब्रील? जिब्रील छा चयो? ओ तो न अरबी में चयो, पर मां सिंधी में ॿुधाया। जिब्रील चयो, ऐसी बिलाल बागन ॾींदो, जैसी बिलाल बागन ॾींदो, बागन ॾींदो ॾींहुं न थींदो, बागन ॾींदो ॾींहुं न थींदो, जैसी बिलाल बागन ॾींदो। अॼु तव्हां बि चई ॿुधायो, जैसी बिलाल बागन ॾींदो, जैसी बिलाल बागन ॾींदो, बागन ॾींदो ॾींहुं न थींदो, जैसी बिलाल बागन ॾींदो। हज़रत जिब्रील तो अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, अवां खे माण्हुनि मशवरो ॾिनो आहे त बिलाल खे हटायो, ॿियो रखो, या अवां उन पंहिंजे जमायत जो मशवरो वरितो आहे ऐं अवां खे हुकुम बि आहे, वशाविरहुम फिल अम्रि, पंहिंजे असहाबनि सां मशवरो कंदा कयो। अवां बराबरि असहाबनि जे मशवरे ते हलिया हो, पर तव्हां जमायत तव्हांजे पासे आहे, पर अल्लाह बिलाल जे पासे आहे। सभई जो सुभान अल्लाह। सही चवे थो, मां बिलाल जो पासो जॾियो बीठो आहियां। सुबुह करणु त मुंहिंजे हथ में आहे, पाख पुटाइणु मुंहिंजे हथ में आहे, ॾींहुं करणु मुंहिंजे हथ में आहे, कंहिंजे हथ में कोन्हे। या रसूल अल्लाह, जेसीं ताईं बिलावल बागर ॾींदो त ॾींहुं थींदो ई कोन। सभई जो सुभान अल्लाह। महबूबन करीम ने खेली ॾिनो, पाण बाबा हाणे पुॼो वञी ॻाल्हि खे, अवां पंहिंजो त बिलाल खे हटाइबो, पर रब जी मर्ज़ी आहे त बिलाल न हटंदो। इन्ही जे करे जो बिलाल जी मूंसां मुहबत आहे, हो जेको मूंसां मुहबत कंदो आहे, तंहिंसां अल्लाह बि मुहबत कंदो। जेको मूंसां प्यार कंदो आहे, उन सां अल्लाह जो बि प्यार हूंदो आहे। हाणे तव्हां केतिरो बि वस कंदव, कोशिश कंदव, चओ त मां भली इहा राति निभी कई हले पई, हलंदी रहे, जे तव्हां चओ था त न साईं हाणे ॾींहुं बि थिए, हाणे त टिनि चइनि राति जेतिरो सुम्ही वेही करे बेज़ार थी पिया हो, त पोइ छॾियो त बिलाल बाग ते अल्लाह जी मर्ज़ी आहे, बिलाल बाग ॾींदो। वाह मुझा सोना नबी, ओ मुझा प्यारा दोस्त, मुझे गागारो ॻाल्हि कई रब चवंदो आहे त अल्लाह जे बाननि सां, अल्लाह जे प्यारनि सां जेको प्यार कंदो आहे, उहो अल्लाह खे बि प्यारो हूंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि
हाणे मां सम्झां थो त तव्हांखे मिसाल सां ॻाल्हि सम्झ में अची वई त अल्लाह जे माननि सां, अल्लाह जे प्यारनि सां जेको प्यार कंदो आहे उहो बि अल्लाह खे प्यारो हूंदो। रसूलुल्लाह त अल्लाह जो प्यारो आहे न, अल्लाह जो हबीब आहे न, या न आहे? हबीब आहे न, कुछ हबीब आहे त अल्लाह जे हबीब सां जेको प्यार कंदो अल्लाह उन सां प्यार कंदो। तव्हांजो को यार हुजे, यार हुजे तव्हांजो, चाहे प्यारे साईं शाह साहब यार हुजे तव्हांजो, चाहे प्यारे साईं नूर मुस्तफा शाह बोतल प्यारे कपड़न जो वॻो वठी ॾेसि, अवां कावड़जी वई, दिल में कठियूं पिया कनि, यार मुंहिंजो दोस्त मुंहिंजो साईं कब्ज़ो थो करे छा? इहा कानून आहे जंहिंसां मुहबत हूंदी आहे, उन जगह मुहबत वारे सां ॿिए जी मुहबत बर्दाश्त ॾाढे ॻाल्हायो। मुहबत खां ख़ाली आहियो छा? हथ मथे खणी चओ ॾिसां त सही बाबा, मुहबत में शराकत नाहे, मुहबत में शराकत, मुहबत चवंदो अकेली जी हुजे। भिटाई साहब रहमतुल्लाह ने चवंदो आहे अखियुनि में थी वेहो तवारे छपर ढकिया, तोखे न ॾिसे ॾेहो ऐं आउं न ॾिसां को ॿियो। ओ मुंहिंजा यार हलिया मुंहिंजे अखियुनि में वेहो ऐं अखियूं ढकियां, तोखे पूरे लिकाए छॾियां। उन में ॿ फ़ाइदा थींदा, हिकिड़ो त तोखे ॿियो केरु कोन ॾिसंदो, ॿियो फ़ाइदो त तोखां सवा आउं ॿिए खे कोन ॾिसंदुसि। मुहबत छा चवंदी आहे? जिथे अवां छॾियूं उते आहीने, अखियूं अब्दुल लतीफ चवे बाग न मटाईने, अदा जी बेदरवाजा आईने त कढी कागन खे ॾियां। इहा आहे या न आहे? आहे त सुभाणे अल्लाह कयो। दुनिया जे यार सां यारी तू रखी, ॿिए जी मुहबत क़बूल न कंदो आहे, तोड़े हुनखे इनाम ॾे, मुहबत करे, तोहफ़ा ॾे, पर काबू क़बूल न कंदो आहे। दुश्मनी त क़बूल कोन कंदो आहे, पर दोस्ती बि क़बूल न कंदो आहे। त बसि मुंहिंजो यार मुंहिंजो हुजे। वाह आमना जा लाला, चओ वाह आमना जा लाला, जेको तुंहिंजो महबूब आहे, जंहिंसां तोखे मुहबत आहे, उहो असांजो बि महबूब आहे। असां आशिक़े रसूल सां दुश्मनी न कंदा आहियूं, आशिक़े रसूल जा पेर चुमंदा आहियूं। आशिक़े रसूल सां दुश्मनी न कंदा आहियूं, आशिक़े रसूल खे भाकुर पाईंदा आहियूं। असीं आशिक़े रसूल खे ख़राब न कंदा आहियूं, हली बल्ली वई हुनजो दीदार कंदा आहियूं। रसूलुल्लाह जो आशिक़ आहे, हिनखे रसूलुल्लाह सां मुहबत आहे। इन्ही महबूब जे महबूबियत सां कुर्बान वञा। ॿियनि सां मुहबत में माण्हू नाराज़ थींदो आहे, मुस्तफ़ा सां मुहबत में अल्लाह बि राज़ी, जग बि राज़ी। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी हिकिड़ो भेरो जो सल्लल्लाहु। तव्हांखे असांखे रसूलुल्लाह सां इन्ही जे करे मोहब्बत आहे जो अल्लाह जो हबीब आहे। सहाबा सां इन्ही जे करे मोहब्बत आहे जो रसूलुल्लाह जा गुलाम आहे।
अहल बैत सां इन्ही जे करे मोहब्बत आहे जो रसूलुल्लाह जो जिस्म जा हिस्सो आहे, मुस्तफा जो खून आहे, महबूब जे वजूद वजा जो वजूद थियो आहे। अहिड़े तरीक़े सां औलिया अल्लाह सां इन्ही जे करे मोहब्बत आहे जो औलिया अल्लाह जो ताल्लुक अल्लाह सां। पाण सुन्नी मुसलमान उन्ही जमात सां जो वास्तो आहे जंहिं जमात ते क़यामत जे ॾियारे केस हूंदो ई कोन। ॿुधाया या न? क़यामत जे ॾियारे हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जेके सॾाईंदा त मुसलमान ॾाढियूं बि माशाअल्लाह वॾियूं हूंदियूं, जुब्बा बिड्रगा खणाई हूंदा, इबादतुनि निमाज़ुनि जा निराण ते निशान ठहियल हूंदा, पर जॾहिं अल्लाह जे दरगाह में ईंदा उन्हनि जे ख़िलाफ़ केस हलंदा त तव्हां ते केस आहे, तव्हां ते डिग्री आहे। असांजो मुनीर साहब जज थियो आहे, मां हिनखे पहिरें ॾींहुं चयो त बाबा अल्लाह जे मखलूक सां इंसाफ़ कजां, इंशाअल्लाह ताला तोखे ख़ुदा हिलाल जी बि रोज़ी ॾींदो त तोखे ख़ुदा वधाईंदो। अल्लाह पाक जे ज़ात जहिड़ो इंसाफ़ वारो ॿियो आहे ई कोन। उहे शख़्स जॾहिं अल्लाह जे आॾो पेश थींदा, साईं असां नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, निराण वेठा पिया आहिनि, असां इबादतूं ते हथनि ते निशान चई आहे, गोॾनि ते निशान आहे, तुंहिंजे रिकार्ड में असांजी इबादत आहे। अल्लाह ताला फरमाईंदो हा सभु कुझु मूंखे मालूम आहे, ज़रूर मख़फ़ी कोन्हे, पर तव्हां ते केस आहे, तव्हांजे ख़िलाफ़ केस आहे, तव्हांजे ख़िलाफ़ फरियादी आमना जो लाल। छा असां नबी पाक खे छा कहिड़ी तकलीफ़ ॾिनी? असां नबी जे सुन्नतुनि ते अमल कयो, नबी पाक सां जी शरीयत ते अमल कयो, मदरसा पढ़ायासीं, तबलीग कयूंसीं, बिस्तरा खणी खणी पुठा असांजा घसी पिया, मुंहिंजा मौला सां छा न कयो आहे? अल्लाह ताला फरमायो सभु कुझु कयो अथव, पर मुंहिंजो महबूब चवे थो यार अल्लाह तो मूंखे बेमिसाल पैदा कयो, ही चवंदा हा त नबी असां जहिड़ो। तव्हां खां पुछां थो नबी असां जहिड़ो आहे या बेमिसाल आहे? ॾाढे चओ तो ज़ाहिर थिया अर्शो ज़मीन अफ़ला कही, तू न जे पैदा थिए आला न थे आफा कही, पैगंबर थिया नौज़ाद पैदा पा कही, जा ख़बर खामद ॾिनी मंझ लफ़्ज़ ते लौला न हुई। या सैयदा रस या नबी खैरल बशर, गौर कर गंदीन जो है नूर नाफ़े अनामवर। चओ असांजो नबी बेमिसाल आहे, ॾाढे चओ अदा कहे मुल्ला मौलवी जहिड़ो त कोन्हे, पर ख़ुदा जो कसम आहे 1.25 लख नबियनि जहिड़ो बि नाहे। छा चवंदा हो इमामुल अंबिया, चई ॿुधायो वरी चओ छा चवंदा हो सैयदुल मुरसलीन, छा सैयदुल इमामुल अव्वलीन वल आखिरीन। छा चवंदा हो इमामुल, जेको सैयदुल मुरसलीन हुजे, जेको इमामुल मुरसलीन हुजे, जेको सैयदुल अंबिया हुजे, वो मूं जहिड़े जॾे जहिड़ो कीअं थींदो, या कंहिं पीर मौलवी जहिड़ो कीअं थींदो, कंहिं मुफ्ती कंहिं आलिम जहिड़ो कीअं थींदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुंहिंजा सोना तो जहिड़ो मूं ठाहियो ई कोन्हे। छा थींदो आहे?
अल्लाह से नबी से जड़ो ठाहियो अल्लाह की ताकत तो आहे कि ठाहे सके तो पर अल्लाह ताला फरमाए तो न जेको महबूब होंदो आहे उन जो ॿियो न ठाहे महबूब खुदा जो आही अजब तो खास खुदा जो आहे कुर्बो शान मथा कुर्बानो नबी घोरा मार बचा जिद जान नबी तुझे शान मथा जोर से सुभान अल्लाह बोले साहब मोहब्बत तू करी जाओ आदम का आगे आपको तवा फिर दस्यो सब आगे तवा मारा सुना की गाल कर आवाज ही दो गाल का अभी कली पैदा जायो समझो बाबा समझो सी लगो तवा बस कया अमी देखे आयो अमी ये सब हेठा मथा स्टेज वारा हेठा मथा सब आदम खां अगे आयो पो आयो न भाई मुझो सोनो नबी तू आदम खां भी आही अवल रब तो के कयो खत्म रसूल पैदा को ना कयो रब तुझे मिस्र पैदा को ना कयो रब तुझे मिस्र सारे आलम में इंसानो नबी तुझे शान मथा जोर सा सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमर वारो फरमाईंदो ओ मुजाबाना नमाज़ुन जी दावा करण वारा तौहीद जी दावा करण वारा सजदन जी दावा करण वारा मदरसन हलाइण जी दावा करण वारा तबलीगुन करण जी दावा करण वारा तो चवंदे हे दुनिया में त असां जहिड़ो आहे हेॾे निहार मुझे अर्श जे भर में आमना जी लाल जी कुर्सी रखी भाई सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह हिकिड़े शाइर बेचारे चयो आहे न त सितारे टूट जाएंगे जमीन पर ज़लज़ला होगा मुहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा रब्बुल आलमीन दी ज़ात बाबरकात पांजे महबूब करीम के पांजे अर्श ते विहारी दो अल्लाह ताला फरमाईंदो हाणे तू तो जमीना जन्नत में वञा तो ते त कैसा तो ते त फरियादी रसूलुल्लाह जी ज़ात को जेते मुंहिंजो रसूल फरियादी हुजे वो कीअं जन्नत में वेंदो हट पए वरी ॿिया ईंदा साईं असां अली जा हुकमदार आहियूं असीं हुसैन जा हुकमदार आहियूं असां अहल बैत जा हुकमदार आहियूं तुंहिंजे नबीअ जे अहल बैत जा पक्का पक्का आशिक़ आहियूं असां पंहिंजा सीना कुटे 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 लाह पंहिंजा कढी छॾिया असांखे जन्नत मिले अल्लाह ताला फरमाईंदो तव्हांखे अबू बकर जो केस आहे उमर जो केस आहे उस्मान जो केस आहे जेके सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह सां रोज़े में करे सघंदा पिया उते बि अकुल कोन आहे चओ सुभान अल्लाह अड़े तव्हांजे तो जग सिंध जे ॻोठ जो माण्हू को गुज़ारे वञे ऐं उनखे वञी भिट शाह
कंदो या हाला में वञी मखदूम सरवर नूह जे पेरनि में दफ़न कंदो माण्हू चवंदा वाह जो भाग तू वलीअ जे रोज़े में छा चवंदो ॾाढी छा चवंदो अरे वाह जो भाग तुस बुढ़िया जा दीन अल्लाह जे वलीअ जे रोज़े में खुदा जे ज़ात जो क़स्म सॼे जहान जा रोज़ा हिकिड़े पासे आमना जे लाल जे रोज़े जी छांव हिकिड़े पासे ज़ोर सां सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए तव्हां ॾिठो कोन ज़मीन ते कोन घुमंदा आहियो कोन अकुल हुयो त सुता किथे पिया अबू बकर किथे सुतो पियो आहे त हज़रत उमर किथे सुतो पियो बण यार नबी दे यार दा बण यार नबी दे यार ज़ोर सां चओ बण यार नबी दे यार दा इश्क होई ता चले मदीने इश्क होई ता चले मदीने मदीने पाक में ॾिसो त सरकार जे रोज़े में मुस्तफ़ा सां ॿई गुलाम गॾु सुता पिया अल्लाह ताला फरमाईंदो तव्हांखे इहो अकुल कोन हो त सुम्हारिया किथे हुया कहिड़ी हद ते हुया ऐं अल्लाह जो कानून मिनहा खलक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा वो अल्लाह ताला कुरान में लिखी छॾियो आहे त इंसान जो वजूद उन्ही मिटीअ मां ठहंदो आहे जाते हुन जी क़बर ठहणी हूंदी आहे सुभान अल्लाह तव्हां असां चवंदा हो न अड़े अबा बेचारो हुयो तो उत्तर जो पर मातली में मरी वियो अबा मिट्टी जो कमीरो तो जो खमीर पर पोइ खमीर खे तव्हां खणी कमीरो ठाहियो बाबा असल वीचारणो हुयो तो उत्तर जो पर हिते माटली में मरियो जो मिटीअ जो खमीर तो जो माना जाथा हुनजी मिटी खॼंदी आहे उते उहो दफ़न थींदो आहे वाह ससी तुंहिंजी मिटी खॼी वई आहे त रसूलुल्लाह जे रोज़े मां कई आज़म जे करे तुंहिंजी मिटी कई आहे त रसूलुल्लाह जे रोज़े पाक मां कई आहे ऐं अल्लाह ताला फरमाए थो वफ़ीहा नुईदुकुम मां अल्लाह जी ज़ात मरण खां पोइ तव्हांखे उन्ही सादी मिटी वारी जाइ ते मोटाईंदो आहियां वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त उन्ही जाइ तां उथारींदोसां अल्लाह ताला जो तो मोहब्बत अहल बैत जी भली अली जी मोहब्बत भली हसन हुसैन जी मोहब्बत भली फातिमा ज़हरा जी मोहब्बत भली नबी के खानदान जी मोहब्बत भली पर हे तो पाण खे धाड़ो हणाई वेठो तो जो हड़ अमल चक थी वेंदो निकर परे जन्नत जो हक़दार कोला हिकड़न ते केस रसूलुल्लाह जो हिकड़न ते केस असहाबन जो वरी ॿिया ईंदा उन्हनि ते वरी केस वलीअन जो पीर छा पादा मरी विया कुझु कोन्हे पीरनि में ताक़त ई कान्हे मुआ से छुटा अजायो था पीरनि ते वञो क़बरुनि ते था वञो उते क़बरुनि ते वञी था पंहिंजो वक़्तु विञायो छा आहे क़बरुनि में मिटीअ जा ढेर आहिनि इहे चई चई ज़िंदगी गुज़ारी पर अल्लाह पाक फरमाईंदो आहे मिटीअ जो ढेर कोन्हे क़बरूं त दुनिया में घणियूं पर कहीं क़बर ते माण्हू कोन वेंदो आहे उन्हीअ क़बर ते वेंदो आहे जंहिं क़बर में अल्लाह जे नूर जी बारिश हूंदी सभई जो सुभान अल्लाह
शाह साहब रहमतुल्लाह ने फरमाई हुआ सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ चवे मिट्टी बिल धोमान पकोड़े कुर्बान अचो आसन सनसन जे सभई जो सल्लल्लाहु इमाम हसन साहब इमाम हुसैन साहब खातूने जन्नत साहब नबी के बचड़न साहब वा खारजी वडा आबिद ज़ाहिद नमाज़ी हुया उहे जणी अल्लाह जे दरबार में ईंदा मौला सां जे ला जन्नत जो दर खुले अल्लाह ताला चवंदो तोते अली जो केसा हसन जो केसा हुसैन जो केसा फातिमा ज़हरा जो केसा नबी के आल जो तोते केसा तुझे ला जन्नत हराम ये सबनी के केस हुआ के वरी वलियत जा दुश्मन ओ अहले सुन्नत वारा तोते केस होई नबी जो भी तू गुलाम सहाबा जो भी तू गुलाम अहले बैत जो भी तू गुलाम औलिया अल्लाह जो भी गुलाम असां वटि दुश्मनी आहे कान का असां सां मोहब्बत ई मोहब्बत यो ख़बर सही तो चवां ग़लत तो चवां सही कयो ग़लत कयो तोते केस हूंदो ई कोन इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला तुझे वॾो वॾो केस तोते हूंदो ई कोन थोरा घणा नंढड़ा नंढड़ा केस कॾहिं मुंहिंजा दिमाग़ कज़ा कई वई कॾहिं कंहिंजी गिला करे वरिती हूंदई कॾहिं कंहिंजो मुंहिंजा कमग जो गॾो खणी वियो हूंदे इहे हल्का फुल्का वरी उन्हनि जे शफ़ाअत जे लाइ आमना जो नालो वेठे पर अॼु ख़बर हुजूर शफ़ाअत फरमाईंदा हशर में हूंदा सवेरा मोहम्मद परे सुजाना जोर सां सुभाणे काॾे सुभाणे हशर हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे सुजाना खबर पवंदी सवेरा तनी में मोहम्मद परे सुजाना हो दोस छोट कारे जो झंडो मुस्तफा फरमाया बियदी लिवाउल हम्द आदम मंदूलहु तहत नवाई बुखारी शरीफ की हदीसा फरमाता क़यामत जे दिहाड़े मुझे हथ में अल्लाह जे हम्द जो झंडो हूंदो आदम खां वठी ईसा ताईं सब नबी मुझे झंडे जे हेठा हूंदा सभई जो सुभान अल्लाह
इंशाअल्लाह ताला जेकॾहिं तूं सुन्नी आहे तुंहिंजो अक़ीदो बहितर आहे तुंहिंजे अक़ीदे में ख़लल कोन्हे। मां शुरू में वज़ाहत कई ख़ुदा जे बारे में, रसूलुल्लाह जे बारे में, सहाबा जे बारे में, आल बैत जे बारे में, औलिया अल्लाह जे बारे में। तुंहिंजे अक़ीदे में को ख़लल नाहे, तुंहिंजो अक़ीदो बहितर आहे त घबराए न तूं। असां पोइ निंदड़ कान आहियूं, घणी वेठो आहे निंदड़का तो वे थींदा जो न को पीर न को गुर। लाॾो ख़बर पीरनि वारा हो बेपीरा हो। माशाअल्लाह एॾे हथ कोन था खणनि, एॾे वारा बना जो ख़बर पुठियां ॾिसां कोन तो हथ खणनि ॻाल्हाए कोन था खणनि। बेपीरा कान आहियो न सभई जो सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला ऐं अल्लाह जे क़ुर जो वाइदो आहे, चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात हर हिक माण्हूअ खे पंहिंजे पंहिंजे अॻवान मुर्शिद जे नाले सां सॾी ॾिसो। यौम नदउ कुल्ल उनासिन, हर माण्हू खे मां सॾी बिइमामिहिम, पंहिंजे अॻवान सां। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पाण खणी नक्शबंदी हुजो, पाण खणी सोहरवर्दी हुजो, पाण खणी कादरी हुजो, ख़ुदा जो तो पाण खणी चिश्ती हुजो। कहिड़े बि तरीक़े सां ताल्लुक़ रखो, ये चार तरीक़ा मशहूर है, पर चारई तरीक़ा सभिनि जो पीर पीरान पीर बगदाद वारो अब्दुल कादिर जी जेको हौसला खे मञींदो आहे तो वधीक। माशाअल्लाह माशाअल्लाह, सभई जो सुभान अल्लाह। ये महीनो भी मुझा सोना सोने अब्दुल कादिर जीलानी जो यारी वारो महीनो आहे, सभई जो सुभान अल्लाह। तव्हांखे इंतज़ार हूंदो त पीरान पीर जी ॻाल्हि लाइ कमर थींदी। हाणे तोखे ॿ टे ॻाल्हियूं हौसला जूं ॿुधायां, ॾिसां त मां तुंहिंजो खून केतिरो थो गरम थी वञे पियो। सभई जो सल्लल्लाहु अलैहि या मां जेका ॻाल्हि कंदुसि इंशाअल्लाह ताला उनजो दलील ॾींदुसि। रुगो ज़बानी न, कंहिंखे खुटी खणंदी त ॾेखारींदुसि, पर शर्त रखंदुसि। बाबा छा ॻाल्हायो, छा शर्त रखंदुसि। जे न ॾेखारे सघां, माना ये पूर थी वियो, ये रुॻान थी वई, न ॾेखारे सघां त मुंहिंजी मुंडी लाइ मुंहिंजो खून तव्हांखे हिलाला, मूंखे मारे छॾिजो, मुंहिंजो केसी मुंहिंजा पुट तव्हां ते कोन कंदा जेकॾहिं मां हवालो ग़लत ॾियां। पर जे हवालो हुजे सही ऐं मुल्ला करे शक त पोइ मां मारींदुसि कान, थोरी नक जी चोटी वढींदुसि। क़बूल हुजे त अचो मैदान में, सिर खां मथे नक त कोन्हे, सिर मारिया थो नक वारो ईंदो वञे। जेकॾहिं शक हुजे त इंशाअल्लाह ताला फ़क़ीर हवालो ॾींदो। ऐं रुगो हवालो न वधाइए त किताब मां वटि कोन्हे, किताब मूं वटि पियो आहे। अचो मां तव्हांखे अॻ में ॿुधायां त इहो कंहिं ॻाल्हि लिखी आहे जेका मां कयां थो। मुंहिंजा दोस्त सिंध जो मशहूर आलिम हज़रत मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी मक़ाम वारो, उन्हीं
दर्जे वारो उनी इज्जत वारो हज ते वयो मदीने पाक में जमल पहुतो हुजूर के रोजे से आलो भी तो चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जोर से अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह इन जमल सलाम पढ़ियो ॿिया माण्हू तमाम घणा बीठा रोज़े मां जवाब मिलियो माण्हू ॿुधो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम मुझो नालो छा आहे अकेलो तो कोना अब्दुर्रहीम ॿिया बि हूंदा ॿियनि खे सुञाणा कोन तो पर अब्दुर्रहीम मंगरे खे तो सुञाणा ॿिया बि खोड़ अब्दुर्रहीम हूंदा तो मखदूम साहब जब सलाम चयो ऐं वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम जो जवाब ॾिनो ॿिया बि हाशिम बीठा सब कहे मोहम्मद हाशिम जो तो मूंखे साईं जवाब ॾिनो ॿिए मोहम्मद हाशिम चयो त न मूंखे जवाब ॾिनो टे मोहम्मद हाशिम चयो त मूंखे जवाब ॾिनो सब चयो त भला हाणे अचो त साईं खां सफ़ाई करायूं कहिड़े मोहम्मद हाशिम खे महिरबानी थी सभिनी गॾिजी बीहर कयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह त रोज़े मां जवाब मिलियो वालेकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठठवी अंदाज़ो लगायो त मखदूम मोहम्मद हाशिम जो मक़ाम केॾो वॾो उन्हनि जो शागिर्द मखदूम मोहम्मद हाशिम जो शागिर्द असांजे उत्तर में शिकारपुर में उन बुज़ुर्ग जी क़बर रोज़ो ऐं औलाद सोणे अली जी नालो उन जो हाजी फ़कीरुल्लाह अलवी ऐं उन जो मक़ाम केॾो वॾो जेको मुंहिंजे मुर्शिद हज़रत रोज़े धड़ीअ जो उस्ताद सुभान अल्लाह चाचा तव्हांजे हिन लाड़ ते मुंहिंजे मुर्शिद रोज़े धड़ी जी घणी महिरबानी लाड़ खे जेसे रोज़े वारे तमाम घणो नवाज़ियो उत्तर में तमाम के थोड़ा मुरीद हिन लाड़ ते रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैहि जी नज़र ही ये ॻोठनि जा ॻोठ रोज़े धड़ी जा मुरीद कड़े शरीफ वारो खलीफो महमूद रहमतुल्लाह अलैहि हमारे मुझा दोस्त पंगरे जे घर में खलीफो नबी बख्श लगारी रहमतुल्लाह ताला अलैहि हमारे न बाबाण में शाह मुझा दोस्त कंडे गुलाम अली मातरी जे रोड पे खलीफो सईद खान बाबाणी ये सब खलीफा रोज़े वारे जा ऐं रोज़े घड़ी रहमतुल्लाह अलैहि जिथा वेंदा हा त वण बि ज़िक्र कंदा सब चओ ला हजरत हाजी फकीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैहि शिकारपुर वारो मुझे मुर्शिद पीर सही रोज़े धड़ीअ जो उस्ताद मखदूम मोहम्मद हाशिम जो शागिर्द उलमा जी जमात की ख़बर आहे उन जो मक़ाम केतिरो उन जो किताब फारसी में मूं वटि आहे उन किताब जो नालो आहे मकतूबात फकीरुल्लाह अलवी चओ सुभान अल्लाह ॻाल्हायो या बस के हथ मथे खणो जेको थकिजी पियो आहे
अब्बास ये सब तकलीफ है। सोचो तो सही में छा बोलियो काफर जे कलमो न पढ़ियो पाण छो भुला सा बोलियो काफर जे कलमो न पढ़ियो पाण को न भुला ये चुप थी वही चुप सब चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों आलम के खबर मशहूर हदीस मुझे सुने नबी करीम जी हुजूर पाक बाजे आखिरी टाइम ते अली सही के सद कयो ऐं हज़रत उमर के सद कयो। तवज्जो कजो गौर सां ॿुधजो बंदा ॻाल्हि विसरी वञे। ऐं इहा हदीस मिशकात शरीफ में भी आहे हदीस जे ॿियनि किताबनि में भी आहे। जब आखिरी टाइम ते अली सही से आया हजरत उमर में आया चो किबला छा हुकुम हाण फरमायो मुंहिंजो चोचो लायो सुभान अल्लाह बाबू उमर करीम जो चोचो ला था बाबू उमर फरमायो ॿियो चोचो मूंखे पारायो ॿियो चोचो पारायो हबीब करीम पंहिंजे हथनि सां उन चोले खे वेढ़ियो वेढ़े फरमाइनि था अली तुंहिंजे हवाले आ उमर तुंहिंजे हवाले आ ए पई कोदा तव्हां सफ़ीर आहियो इन चोले खे संभाले रखिजो जंहिं महिल तव्हां हज जी मौसम अचे त महबूब करीम दुनिया मां जॾहिं मटायो हो त उन खां पोइ हज तक़रीबन काफ़ी महीननि खां पोइ आयो रबीउ सानी जमादुल अव्वल शाबान रमज़ान शव्वाल ज़ुल्क़ाद ज़ुल्हज 9 महीननि खां पोइ महबूब जे ज़माने खां पोइ हज आयो जागो था पाण फरमायो अली तोखे ऐं उमर ॿिन्हीअ खे मां ही पार नथो कयां ही मुंहिंजो चोलो खणी हज जे मैदान अरफात में कोन जो जाते न अवेस गर्मी मिलेव उनखे मुंहिंजो चोलो बि ॾिजो कजो त मुस्तफ़ा सलाम ॾिनासीं मुंहिंजे उम्मत लाइ दुआ सभई जो सुभान अल्लाह साढ़े जो सुभान अल्लाह सब कहे सरदारों सुजातो सब कहे सरदारों सुजातो अवैस करनी मुल्क यमन में यारा दो पार सुजातो सब कहे सरदारों सुजातो अवेस करनी के सहाबी नाहे सहाबी उन्हीं के जेको आज को रसूलुल्लाह जी ज़ियारत करे महबूब जे हथ ते हथ रखी कलमो पढ़ी बैयत करे इन सॼी ज़िंदगी नबी पाक जी ज़ियारत कान कई महबूब ने बारे बारे महीने सलाम मोकिली रहो ऐं चवंदो हो या रसूल अल्लाह मुझी अंबर कुरानिया अखिन खाना बीना जजिया कमजोरा दिल न चवे थी तो मोहम्मद जो दीदार कया पर ठुमा कलमो तो भरियो आ पर अंबर जो सहारो ॿियो कोन्हे अम्मा खे छॾे नथो सघां पियो जे इजाज़त जो त भला अम्मा खे छॾे तव्हांजो दीदार कया रसूलुल्लाह न्यापो कंदा तू अंबर जी खिदमत कर तोखे मुंहिंजे दीदार जेतिरो सवाब अफ़सोस आहे उन्हनि माण्हुनि ते जेके अबी अम्मा खे विसारियो वेठा अफ़सोस आहे उन्हनि बदबख़्तनि ते जेके माउ पीउ जी खिदमत नथा कनि अफ़सोस आहे उन्हनि भाॻनि ते जो अबो अम्मा जहिड़ो बि आहे पोइ बि दुआऊं नथा वठनि अल्लाह करे तव्हां अबे अम्मा खां दुआऊं वठो अल्लाह करे तव्हां अबे
अम्मा खां दुआऊं वठी जन्नत जा हक़दार बणिजो। रसूलुल्लाह फरमाए तो अवेस तू इते वेठो हुजो तोखे मुंहिंजे दीदार जेतिरो सवाब मिलंदो अमर जी खिदमत कर। हाणे इन्ही अॾे नबी करीम पंहिंजा सलाम मोकिलिया। महबूब जे विसाल खां पोइ 9 महीना गुज़री विया। हज जी मौसम आई, यमन जा माण्हू हज ते आया। इन्ही विच में अवेस जी अमड़ गुज़ारे वई। हाणे यमन वारनि सां गॾिजी हज ते आयो। हेॾो हज़रत उमर फारूक, हज़रत अली मुर्तज़ा अरफात जे मैदान में न को लाउड न को नेटवर्क हो, इहे माण्हू खोड़ वेठा पुछाईंदा बाबा यमनी काथे आहिनि, यमनी काथे आहिनि, यमन जा काथे रहंदा। ॿुधायो यमन जा माण्हू हेॾे वेठा। हज़रत उमर ऐं हज़रत अली ॿई उन्हनि वटि हली विया। बाबा यमन जा आहियो चईं हाओ भला यमन में ॻोठ करन। सुभान अल्लाह। करन केठा ॻोठ छा आहे? करन करनी करन जे हाओ सही जे तव्हांजे ॻोठ करन में हिकिड़ो शख़्स रहंदो आहे जो नालो आहे अवेस, उन सां मिलणो आहे। नबी करीम पंहिंजी ॿिन्ही साहबनि खे इहो बि ॿुधायो त अवेस जी निशानी तव्हांखे ॿुधायां। हुनखे कोढ़ जी बीमारी थी पई, सॼो पंगु थी वियो हो। पोइ हिन पंहिंजी माउ खां दुआ कराई, अल्लाह हुनजो सॼो मर्ज़ ख़तम कयो। पर कुल्हे रुपए जेतिरो निशान अञा बाक़ी आहे। इहा निशानी आहे जो अवेस करणी आहे। उते ॿई सहाबी अली जहिड़ो जवान ऐं हज़रत उमर जहिड़ो जवान पुछा छॾा वठनि बाबा अवेस काथे आहे? अवेस केरु न पियो सुञाणे बाबा अवेस। वाह सोना नबी तूं सलामतो मोकिली, पर हेॾो गुमनाम साईं अलाए कहिड़ो अवेस, असांखे त ख़बर ई कान्हे। हिकिड़े चयो हा, हिकिड़ो मजनून अध चयो आहे, उहो अवेस नालो आहे। अरफात जे ॿाहिरि असां यमन वारनि जा ठथो खपड़नि में बीठो चाढ़िया। ॿई साहबी उन रवाना थिया। परे खां ॿिन्ही खे ॾिसी चवण लॻो हज़रत अवेस जी जबल हज़रत उमर ते नज़र पई ऐं मौला अली मुश्किल कुशा ते नज़र पई। खिली पियो चवे भली करे आया मुंहिंजे महबूब जो पैगाम खणी अचो। भली करे आया। सुभान अल्लाह। इन्ही खे चइबो जी मोहब्बत कि अवेस हा कि कुल्हो तो खोले खिली खाओ। मुंहिंजे महबूब तव्हांखे ॿुधायो त मूंखे कोढ़ थी पियो हो। मुंहिंजी कोढ़ जी बीमारी अमड़ जे दुआ सां छॾे वई आहे, पर हिकिड़ो निशान अञा बाक़ी आहे। जीअं तव्हां ॾिसो त पक पई तव्हां मुहम्मद जो गुलाम आहियो। सीधे सां लगाई कि सोने नबी सही जी भारत थियल आहे त चओ त मुंहिंजी उम्मत लाइ दुआ घुरे। मां तव्हां खां पुछां थो त नबी करीम जी दुआ क़बूल कान्हे छा? अवेस खां छो थो दुआ घुराए? ओ मौलवी किथे आहे? अवेस खां छो थो दुआ घुराए? जॾहिं नबी जी दुआ क़बूल आहे त अवेस खां छो? इन्हीअ जे करे त नबी पाक ॿुधाए थो त क़यामत ताईं ख़बर पए त मुंहिंजी त दुआ क़बूल आहे, पर मुंहिंजे ग़ुलामनि जी बि दुआ क़बूल आहे। हथ मथे खणी सुभान अल्लाह। सम्झ में ॻाल्हि आई? दुआ फरमाइता मुस्तफा फरमाइता मुंहिंजी त दुआ क़बूल आहे, पर मुंहिंजे ग़ुलामनि जी बि दुआ क़बूल आहे। मां अमली तरह सां अवेस खां दुआ घुरायां थो। नबी जहिड़ी घुराए त केरु थींदो आहे?
अवे सवारों कर दुआ करो तो भी हो बिनी के भी आ रहा और खपड़ो उनमें अंदर लगे सजदे में भी नबी पाक जी उम्मत ला दुआ करो अल्लाह के या खुदा हर खराब का सारा चंडी नहीं ये दिहाड़ी तो सुभान अल्लाह नहीं ये जो सिलसिला है हर बात है छड़ो इतने कदर जो शांति की मानना है वह जाहिर है नजर हुंदी आप कदा जाहिर वह वो चल के भी पड़ गया बस लो या सिलसिला है और करो सुबह अफीदू है सो अल्लाह ने कुरान जो हुक्म जल्दी आफा चले निकलो अरे बनवे से जो कपड़ा में सजदे में को रोए और सजदो रहे हजरत उमर परेशान हजरत अली परेशान छा कयो नबी सही सही कयो ओडो कुरान तो कहे सुबह अफीदू बिन है सो अफादा निकलो अरफात बजा चढ़ा में जो कमल हजरत आवे संगे अंदर लगे वजरादा हाणे उथी असांखे भुख लॻे उथो अखियूं पाटी दो आयो पण वरना देर सोचई कि तखत न कयो अल्लाह मुसां सजदे में वाइदो कयो रसूलुल्लाह जी अधु उम्मत बख्शिश हेॾे निहार जो रसूलुल्लाह जी अधु उम्मत मां हमेशा जे दुआ सां बख्शिजी वई बाकी तजो अधु हजरत हाजी फकीरुल्लाह अलवी इन हदीस लिखण खां बाद लिखे तो हजरत अवेस करनी चयो अधु त मुंहिंजी दुआ सां बख्शिजी वियो बाकी अधु अली प्यारा उमर प्यारा इंतजार कयो अल्लाह मुसां वाइदो कयो त आखिर ज़माने में नबी करीम जे औलाद बचा बगदाद जो शहंशाह अब्दुल कादिर जीलानी अधु बाकी उम्मत उन्हीअ जे दुआ सां बख्शिजी सभई तो सुभान हाजी फकीरुल्लाह जड़ो मुहम्मद आलम हाजी फकीरुल्लाह हाजी फकीरुल्लाह जड़ो मोतबर आलम हाजी मकतूबात में लिखे तो अबे सरसबी कयो या अल्लाह ओ अब्दुल कादिर के अल्लाह ताला जल्लल्लाहु अमर वालू फरमायो ओ जो दाद लो दो जे मोहम्मद जो दाद लो सभी को सुभान अल्लाह तो हबीब करीम जो बच्चो हो रसूलुल्लाह की आल हो अल्लाह ताला ने यो मकाम अता फरमायो हो जो बाकी अल्लाह ताला दुआ को क़यामत में मुस्तफा जी उम्मत बख्शिश अदा मुझे पीर जड़ो कह जो पीर ना मुझे पीर जड़ो कह जो पीर जड़ो कजो पीर नया मुझे पीर जड़ो कजो पीर नया तर थोड़ मगर दस्तगीर नया तर थोड़ मगर दस्तगीर नया इंशाअल्लाह ताला असांजा हथ हूंदा दस्तगीर जी दामन हूंदी महबूब सुभानी जी दामन हूंदी बेड़ो तरी जे कुंडड़ीअ जा बेड़ा तारा उहो असांजो बि बेड़ो
अल्लाह की उस पाक की मोहब्बत रखने वाला बेड़ा पार अल्लाह से सोची भी हाजिरी कबूल फरमाए, आवाज़ी भी कबूल फरमाए। आमीन तचो आज सासा सवा पक्का लायो पर मां मोड़ो करो आया बिना पेट्रोल वो छुपाए आया इतने चाय के को नसीब को न हुआ, गिलास पानी जो भी को न हुआ, बिना पेट्रोल की गाड़ी को ज्यादा पौड़ा बंगला का मुंह तक नहीं दिया। दुआ फरमायो असाजी साईं मुनीर साहब खुदा बनाए, अल्लाह ताला उन्हें वजह सुप्रीम कोर्ट जो बनाए, अल्लाह तबारक व तआला उन्हें अदल और इंसाफ करने की तौफीक नसीब फरमाए। अल्लाह से के गरीब की मदद करने की तौफीक अता फरमाए। इतनी तमाम दस्तगीर के बगैर वाला अल्लाह का सबकी के लिए जो दीदार है वमा तौफीक इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह सब दुआओं को कबूल फरमा, बीमारों की शफा अता फरमा, कर्ज़दार का कर्ज़ माफ अल्लाह की शफा हमारी बीमारियों की थोड़े पानी वाला जो खैर फरमा, क्योंकि खैर आया बोला सबरी के खैर का धर्म अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि